ज़िलो सांगड़ जो तेल ऐं गैस सां गॾु गॾु ज़राअती दौलत सां बि मालामाल आहे। ज़िला सांगड़ में हिकु OGDCL, हिकु शुगर मिल ऐं केतिरियूं त काटन फैक्ट्रियूं आयल मिलूं आहिनि, पर बदकिस्मती ज़िला सांगड़ जी इहा आहे त ज़िला सांगड़ जे कंहिं बि काटन फैक्ट्री में फायर बुझाइण लाइ जेको फायर ब्रिगेड न आहिनि। म्यूनिसिपल कमेटी जूं जेको फायर ब्रिगेड मौजूदु आहिनि, जिथे 40 खां वधीक मुलाज़िम बि आहिनि, फायरमैन बि आहिनि, पर उन जे बावजूदि ॿई गाॾियूं हिकु अरसे खां ख़राबु पयूं आहिनि। जॾहिं त चेयरमैन जो चवणु आहे त हिन फायर जी गाड़ियाँ ख़राब थियण में भी का सियासत है। हमारे पास फायर ब्रिगेड की बहुत ज़रूरत है। हमने लेटर लिखा है कि गवर्नमेंट को हमें फायर ब्रिगेड मुहैया की जाए, क्योंकि हमारी फायर ब्रिगेड जो थी वो पता नहीं 1980 में, पता नहीं 70 में आई हुई थी, तो वो कंडम हो गई हैं। तो इस वजह से रात जो आग लगी थी उसमें हमारे सांगड़ की आवाम ने, उन्होंने आग बुझाने में हमारी मदद की। हमने भी मस्जिद की तरफ आग को नहीं बढ़ने दिया। हर इदारा ये चाहता है कि हमें फैसिलिटीज़ दी जाए। इसी तरह जैसे मैं मांग रहा हूँ कि मुझे फायर ब्रिगेड दी जाए, तो मैं सांगड़ में इस तरह की वाक़यात से सही तरीके से निपटा सकूँगा। मसला ये है कि हमारे यहाँ कुछ हैं जो माफिया, जो सांगड़ में कुछ चीज़ों को नाकाम करना चाहते हैं। असांजी वस वारनि वॾनि सभिनी ऑफिसरनि खे, जेके बि असांजा मोतबर माण्हू सांगड़ जा मखसूस शख़्सियतूं आहिनि, उन्हनि सभिनि खे अपील था कयूं त हीअ जेके असांजूं गाॾियूं आहिनि हीअ ख़राब बीठियूं आहिनि, हीअ असांखे ठाराए ॾिनियूं वञनि, असांजा ओवर टाइम असांखे ॾिना वञनि। असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। मसइलो इहो आहे त गाॾियूं ख़राब पियूं आहिनि, महीनो 2 महीना थी विया आहिनि। वॾी गाॾी में सलब जो फॉल्ट आहे, ऐं जेको आहे तो असां वटि एप्लीकेशन में जेको असां ॾिनी, ज़ैर साहब असां गॾु हलियो, असां यूनियन में ॾिनी त बाबा गाॾियूं ख़राबु आहिनि, त 18 ॾिनी वञनि। थोरो ई फॉल्ट आहे, एतिरो को घणो फॉल्ट कोन्हे। भाई गाॾी आहे, ओल्ड गाॾी आहे, इन में जेको तो बराबरि जेको तो सॼो ख़र्चु कयो वञे त माना महिरबानी थींदी, पर सुठी हलंदी। गाॾियूं ख़राबु आहिनि, पुराणियूं गाॾियूं आहिनि, थोरियूं ठाराए वञे इन्हनि खे। महीने में घणी जगह ठहंदी आहे? हिकिड़ो 2 चकर ख़राबु थींदी आहे, हलंदी आहे त ख़राबु थींदी आहे। लॻी वञे पोइ तव्हां छा था कयो? ऐं असां हाणे छा था करे सघूं? गाॾी ठहंदी त वेंदासूं। पुराणी गाॾी आहे, हिकिड़ी शइ ठहे थी, ॿी ख़राबु थी वञे। लाज़मी हाणे पुराणी शइ ते त ईअं रोज़ ख़र्चु थींदो। गाॾी आहे जेका त तक़रीबन साल खां मथे थियो आहे त इनखे ख़राबु इंजन जी सीज़ थी वई आहे। बाक़ी वॾी गाॾी तक़रीबन 2 महीना थिया आहिनि, त मक़सदु उनजो डीज़ल पंप ऐं सलफ ख़राबु आहिनि। उहो चेयरमैन साहब खे दरख़्वास्त ॾिनल आहे, मक़सदु TMO साहब खे ॾिनल आहे, असां वटि पई आहे, त उनखे मक़सदु आहे ताईं मतिलबु असां ताईं को कार्रवाई न कई। हीअ तक़रीबन 2 महीना तक़रीबन थी विया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं सिंध गवर्नमेंट चाहे थी त तेल ऐं गैस जी मद में वॾे ज़िले खे जिते जेका वॾे हादसे खां बचायो वञे, त फौरी तौर ते इन्हनि खे नई फायर ब्रिगेड ॾियण सां गॾु गॾु इनखे किट्स बि ॾिना वञनि, ताकी सांगड़ में को वॾो हादसो थिए त फौरी तौर ते फायर जो अमलो उते पहुची वॾे नुक़सान खां सांगड़ जी आवाम खे बचाए सघे। कैमरामैन अज़ीज़ रमारिन सां गॾु टाइम न्यूज़ लाइ सांगड़ खां इशफाक सुलहरी।